सिंधड़ी मां के खबर ॾींदा हलूं। फ़कीर दिलबहार नुकरुज जी रिपोर्ट मुताबिक़ सिहत खाते जी गफ़लत ऐं मासूम ॿारनि जो सही इलाज न थियण ऐं पीपीएशा जी निगरानीअ हेठि हलंदड़ हिंगोरनो बेसके हेल्थ सेंटर अमले जी गफ़लत सबबि निमोनिया विघे गुज़िरियल ॾींहुं फ़ौत थियल 3 मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा 5 सालनि जी नीकिरी नाइला धीअ आशिक़ शर, 2 सालनि जो बिलावल पुटु जमशेद शर ऐं 6 महीननि जो इनायतुल्लाह वलद रियाज़ शर वारे वाक़े जो सिहत खाते ऐं डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास पारां सख़्त नोटिस वरितो वियो। ॼाणायल ॻोठनि में मीरपुर जे डॉक्टरनि जी टीम ऐं एसी तालका सिंधड़ी अब्दुल गफ़ार लाखीर सां गॾु पहुती फ़ौत थियलनि मासूम ॿारनि जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं वाक़े जा तफ़सील वरिता। उन मौक़े ते फ़ौत थियल मासूम ॿारनि जे वारसनि ऐं ॻोठाणनि ॿुधायो त असांखे हिंगोरनो बेसके हेल्थ सेंटर तां का बि मयारी ऐं जदीद इलाज जूं सहूलियतूं न पियूं मिलनि। बेसके हेल्थ सेंटर जो अमलो सेंटर ते इलाज लाइ ईंदड़ ग़रीब मिसकीन मरीज़नि तरफ़ को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे ऐं न ई मरीज़नि खे का दवा या गोरी ॾिनी पई वञे। परे परे खां ईंदड़ मरीज़नि, औरतूं, मर्द ऐं मासूम ॿारड़ा सिहत जी सहूलियत खां महरूम पड़ियल आहिनि ऐं असांजा 3 मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त दर्जन खां वधीक ॿारड़ा मीरपुर ख़ासि सिविल इस्पताल जे ॿारड़नि वारे वार्ड में दाख़िल आहिनि। ॿिए पासे हिंगोरनो, फुलाणियूं, गिरोहड़ शरीफ़ ऐं उन जे आसपास जे ॻोठनि में निमोनिया वबाई सूरत अख्तियार करे वई आहे। सरकारी इस्पतालुनि ऐं प्राइवेट इस्पतालुनि में केतिरा ई मासूम ॿारड़ा दाख़िल थियल आहिनि।